बांदी में हलंदड़ रूट तकरार वारो मामलो। एसी दौड़ नज़ीर हुसैन जतोई बांदी पहुची 12 मोहरमुल हराम ते निकिरंदड़ मातमी जुलूस वारे रस्तनि जो जाइज़ो वरितो जॾहिं त उन मौक़े ते एसी दौड़ पारां जमयत उलमा इस्लाम यूनिट जे अॻवाननि कारी अब्दुल कुदूस मेंगल, समीमी गुल मेंगल ऐं अहले तशरीह जे अॻवाननि मौलाना फज़ल हुसैन मरी, ग़ुलाम रज़ा मरी सां मुलाक़ात करे ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिं बाद एसी दौड़ पारां ॿिन्ही जमायतुनि जे अॻवाननि खे सुभाणे दौड़ ऑफिस तलब कयो वियो आहे, जंहिं बाद हतमी फ़ैसिलो कयो वेंदो। उन मौक़े ते वॾो मुंशी तारिक ख़ासकेरी, तपेदार ख़ालिद हुसैन कुरैशी ऐं ॿिया साणस गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।